सिंध जे अक्सर वॾनि कबीलनि जहिड़ो टालपुर, सूमरन ऐं कलोड़नि वांगुरु समन जे असलियत ऐं बुनियाद बाबति मुतज़ाद नज़रिया मौजूदु आहिनि। कंहिंजो ख़्यालु आहे त हू मुस्लमान राजपूत आहिनि, उन ई नज़रिए मूजिबि हू अरब खां आयल आहे। कंहिंजो ख़्यालु आहे त राय घराणो ई समा नस्ल जो असलु आहे, उन ई नज़रिए मूजिबि चच जे ॾींहं में बि सैवराज राय समो देबल जो हाकिम हो। समन जे हवाले में ॼाम लफ़्ज़ जे हुजण बि बहस खे वधायो आहे। किन मौरिखनि जो ख़्यालु आहे त उहो देसी लफ़्ज़ आहे। दोराका जे राजा करशन जे राणी जंबावतीअ जे वॾे पुटु सांबा सिंधु नदीअ जे ॿिन्ही किनारनि ते हुकूमत, जेको सामोई वटि हो। जंबावतीअ मां औलाद हुअण करे संबती लक़ब ॼाम या जान थी वियो। डॉक्टर नबी बख्श बलोच लिखियो आहे त समन जा मुखिया कबीला आगाटे वक़्त खां वठी सिंध जे विचोले वारी इराज़ीअ में रहंदा हुआ। 8वीं सदी ईसवीअ जी शुरूआति में मोहम्मद बिन कासिम जी फतह वक़्तु याने समन जी सावड़ी मौजूदा सन सावड़ीअ वारी इराज़ी जा नवाब शाह सम्झी वञे थी समन जो मुखिया मर्कज़ रही। मज़हबी हवाले सां सम्झो वञे थो त समा हिंदू हुआ ऐं मोहम्मद बिन कासिम जे सिंध में अचण खां पोइ उन्हनि इस्लाम क़बूल कयो। सूमरन जे दौर में ई समन जूं सरदारियूं क़ाइमु हुयूं ऐं केतिरा ई समा ॾातार ॾेह तोड़े परॾेह मशहूरु हुआ। सूमरन जे ज़वाल वारे ज़माने में समा कबीले सिंध जे लाड़ वारे हिसे में ख़ासि तौर ते सियासी तौर उभरी चुको हो। 1350 ईस्वीअ में सूमरन जे आख़िरी हुकुमरान हमीर सूमरे जी हुकूमत में समन पंहिंजे सरदार ॼाम उनड़ पुट ॼाम बाबीनो जे हथ हेठि सूमरन ख़िलाफ़ बग़ावत कई ऐं सिंध जी हुकूमत हासिल कई। समन हुकुमराननि मां ॼाम निज़ामुद्दीन नंदो तमामु मशहूरु हुकुमरान हो। हिन जे दौर में सिंध अंदरि मुआशी ख़ुशहाली आई, इल्म व अदब में गैर मामूली वाधारो थियो ऐं ॿियनि हुकुमराननि में ॼाम जोणो ऐं ॼाम तमाची मशहूरु थिया। ॼाम जोणे सिंध जे बखर ऐं सेवण वारो उतरियों हिसो दिल्ली सल्तनत खां छॾाए सॼी सिंध हथ कई। दिल्लीअ जे सुल्तान अलाउद्दीन खिलजी सिंध ते लश्कर चढ़ाई कई, पर विच में ई वफ़ात करे वियो। हीउ उहो दौर हो जंहिंमें ॼाम तमाची पगदार बणियो हो। हिन खे शाही फ़ौज अयाल समेत क़ैद करे दिल्ली वठी वई ऐं उन खां पोइ ॼाम तमाचीअ जो पुटु खैरुद्दीन सिंध जो पगदार बणियो। दिल्लीअ खां सिंध ते हमला थींदा रहिया। मोहम्मद शाह तगलुक सिंध ते काह कई, पर बखर वटि वफ़ात करे वियो। बाद में संदसि पुटु फ़ैरोज़ शाह तगलुक सिंध ते चढ़ाई कई, पर जान बचाए भॼी निकितो। समा सिंध जा ताक़तवर हुकुमरान हुआ। उन्हनि जो दौर सिंध जी तारीख़ जो अहम दौर आहे। उन्हनि जो अवाली तख़्तगाह समानगर हो, जेको सामोई खां 3 मील उत्तर तरफ़ आहे। पर घराणे जे मशहूरु हाकिम ॼाम निज़ामुद्दीन पंहिंजी गादीअ जो हंधु ठठो रखियो ऐं समन, कच्छ, काठियावाड़ ऐं गुजरात ताईं हुकूमत कई। ऐं संदन पोएं दौर में मौजूदा सिबी वारा मैदानी इलाइक़ा बि समनी असर हेठि हुआ। समन दौर जी हुकूमत ते तबसरो कंदे प्रोफेसर अब्दुल्ला मक्सी लिखियो आहे त समन जी तारीख़ जे मुताले मां ज़ाहिर थिए थो त समन जो दौर ॿियनि सभिनी तारीख़ी दौरनि में सुनहरी दौर रहियो आहे। हिन दौर जी मिटीअ मां केतिरा ई सुर ऐं सरदार पैदा थिया जिन धारियनि जी ग़ुलामी कॾहिं बि क़बूल न कई। ॼाम नंदो गादीअ ते वेठो त संदसि वक़्त में कंधार खां मिर्ज़ा शाह बेग अरगून काए आयो, जंहिंखे सिंध जे मशहूरु सूर में ॼाम जे सिपह सालार दरिया ख़ान भॼाए कढियो। शाह बेग अरगून वरी बि 1521 ईस्वीअ में समन जे आख़िरी हुकुमरान ॼाम फ़ैरोज़ जे वक़्त में काए आयो। दौलत दरिया ख़ान उन ई जंग में शहीद थी वियो ऐं हिन दफ़े सिंध ते अरगूननि जी साहिबी शुरू थी वई।